सॼी सिंध जी दादी लाड़काणे जी सूरत हाल के हवाले से मुनवर रिंद असांखे आगाह करियो। हाणे रुख कंदासीं खानपुर महर खां, जिते नवाब मीराणी असां सां वीडियो लाइन ते मौजूद है। जी नवाब मीराणी। जी बिल्कुल असीं मौजूद आहियूं खानगढ़ तालुके जी मेन प्राइमरी स्कूल में, जिते मकानी चूंड जो अमल जारी है। सुबह को 8 बजे का वठी जेको इहो मकानी जो चूंड जो अमल जारी है। 8 बजे का वठी शाम 6 बजे ते अचो त वोटर सां ॻाल्हियूं कयूं। हुननि जो वधीक छा चवणु आहे? वोट तमामु बहितरीन नमूने थी रहियो आहे ऐं पुरअमन सकून सां थी रहियो आहे। ऐं जंहिंजी आहे वोट आहे ज़मीर जो, जंहिं जिथे ज़मीर चए थो उहो उते वोट ॾिए थो। बहरहाल तमामु सुठो निज़ाम आहे, बेहतरीन आहे। असीं हिते जेको आहे वोट कास्ट करणु आया आहियूं। बिल्कुलु सिक्योरिटी जो इंतज़ाम बि सही आहे। असां कंहिं क़िस्म जी हिते को परेशानी कोन्हे ऐं जेको वोटिंग जो अमल आहे उहो बि पुरअमन तरीक़े सां जेको हले पियो। अंदर जेको आहे उहो बि सुहिणे नमूने सां हले थो पियो। कंहिंखे का तकलीफ़ नथी अचे, कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ कोन्हे। हिते सभु सुहिणे नमूने सां आहियूं ऐं इज़त सां ॾियूं पिया। हर को ॾिनो हलियो थो वञे। जी बिल्कुलु अभी व्यूज़ ॿुधा वोटरनि जा हिन चवण त का बि असांखे सख़्ती कोन्हे ऐं सहूलियतूं बि हिते जेको आहे त मुहैया थी आहिनि। थधो पाणी आहे ऐं पुलिस समाज जेको असां सुठो सलूक कयो पियो वञे। उन चवण त का बि असां ज़ोरबार न आहे ऐं बहितरीन नमूने सां जेको आहे वोटिंग जो अमल जारी आहे। धरती न्यूज़ कैमरामैन सां गॾु नवाब मीराणी, धरती न्यूज़, खानपुर महर।